अस्सलाम वालेकुम जनाब, मां आहियां इंसाफ़ अली मेमण, तव्हांजे मुंहिंजे सिंधी चैनल सम्झो ऐं सम्झायो सां गॾु। जनाब, अॼु जंहिं एप्लीकेशन जो आउं रिव्यू ॾियण वारो आहियां या जंहिं बारे में आउं ॻाल्हाइण वारो आहियां उहो तमामु हिकिड़ी नंढी सुठी एप्लीकेशन आहे। उन जो रिव्यू आउं तव्हांखे ॾींदुसि। जनाब, जेकॾहिं तव्हांजे एंड्रॉयड मोबाइल में ग़लती सां या कंहिं वजह सां कॉन्टेक्ट डुप्लीकेट ठही वञनि था, डुप्लीकेट सां मुराद इहा आहे त हिकिड़े ई नंबर जा ॿ कॉन्टेक्ट आहिनि या टे कॉन्टेक्ट आहिनि या डुप्लीकेट नंबर तव्हांजे कॉन्टेक्ट में मौजूदु आहिनि। हाणे या त ईअं थिए जो तव्हां हिकिड़े खे डिलीट कयो, जंहिंमें काफ़ी सारो टाइम लॻी सघे थो। अॼु आउं जंहिं एप्लीकेशन जो रिव्यू ॾींदुसि उन सां तव्हां वन क्लिक में पंहिंजे डुप्लीकेट कॉन्टेक्ट खे रिमूव करे सघो था। ऐं उहो कीअं कंदव, इहो जेकॾहिं तव्हां सिखण ऐं सम्झणु चाहियो था त अॼोकी वीडियो खे आख़िर ताईं ॾिसिजो ऐं मूंसां गॾु रहिजो। इनशाला तव्हांखे वॾो फ़ाइदो थियण वारो आहे। हाणे वीडियो शुरू करण खां पहिरीं मुंहिंजी हमेशह वांगुरु इहा ई रिक्वेस्ट आहे त सम्झो ऐं सम्झायो तव्हांजो ई मुंहिंजो सिंधी चैनल आहे। प्लीज़ इन खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक कयो ऐं बेल जो आइकॉन ईंदो उन खे बि क्लिक कयो। ईअं करण सां ईअं थींदो जो मुंहिंजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचंदी ऐं तव्हां उनखे ॾिसी ऐं फ़ाइदो वठी सघंदा। ईअं तव्हांखे करणु बि खपे, छाकाणि जो डेली बेसिस ते का न का नई शइ तव्हांजे लाइ आणींदो रहंदो आहे जेका तव्हांजे लाइ फ़ाइदेमंद हूंदी आहे। हाणे जनाब, हलूं था वीडियो जी तरफ़। वीडियो में मूं जीअं ई तव्हांखे ॿुधायो त जेकॾहिं डुप्लीकेट कॉन्टेक्ट खे तव्हां वन क्लिक में एंड्रॉयड मोबाइल में जेकॾहिं रिमूव करणु चाहियो था त उन जे लाइ हिकिड़ी बहितरीनु एप्लीकेशन आहे। अॼु उन जो रिव्यू ॾियणो आहे। उन एप्लीकेशन खे डाउनलोड करण जे लाइ असांखे प्ले स्टोर में हलणो पवंदो। त हलूं था प्ले स्टोर में। प्ले स्टोर खे क्लिक कंदासीं। जनाब, हाणे हीअ हिकिड़ी एप्लीकेशन आहे जंहिंजो नालो आहे डुप्लीकेट कॉन्टेक्ट रिमूवर। इहो तव्हांखे सर्च बार में वञी लिखणो पवंदो, डुप्लीकेट कॉन्टेक्ट रिमूवर। ऐं जीअं ई कंदव त इन जो आइकॉन तव्हां ॾिसी वठो ऐं इन ई तरह जी एप्लीकेशन फर्स्ट नंबर ते ईंदी। उनखे क्लिक कंदव त हेठि जेको सेकेंड ईंदो उन में तव्हां ॾिसी सघो था। इन जी 4.6 जी रेटिंग आहे। 100,000 माण्हुनि इन खे डाउनलोड कयो आहे। तमामु सुठी हिकिड़ी एप्लीकेशन आहे ऐं 4.6 जी रेटिंग आहे त तव्हां सम्झी सघो था त केॾी सुठी एप्लीकेशन आहे। हाणे जनाब, आउं इन खे इंस्टॉल करे चुको आहियां। तव्हांखे इंस्टॉल करिणो पवंदो। इंस्टॉल करण खां पोइ इन खे ओपन कंदासीं ऐं आउं ओपन कयां थो। जीअं ई ओपन कंदव त तव्हां ॾिसंदव त हीअ सर्च करणु शुरू कंदो त तव्हांजे जेके बि कॉन्टेक्ट आहिनि उन्हनि में केतिरा डुप्लीकेट कॉन्टेक्ट आहिनि। हाणे ॾिसंदव त हिते मूंखे हीउ मैसेज ॾिए पियो त मूं वटि हींअर डुप्लीकेट कॉन्टेक्ट को बि मौजूदु कोन्हे, छाकाणि जो आउं इन ई सॉफ्टवेयर सां सभु डुप्लीकेट कॉन्टेक्ट रिमूव करे चुको आहियां। पर तव्हां वटि ज़रूरु जेकॾहिं हूंदा त हीउ तव्हांखे शो कंदो ऐं तव्हां हिन खे ओके कंदव त हू तव्हांखे कॉन्टेक्ट ॾेखारींदो। पर फ़िलहाल मूं वटि को बि ॿुधाए पियो त तव्हां पहिरीं 56 कॉन्टेक्ट जेके हुआ उहो रिमूव करे चुका आहियो। त तव्हांखे हीउ ज़रूरु ॿुधाईंदो ऐं ॿुधाइण खां पोइ जॾहिं कॉन्टेक्टनि जा सभु नंबर ॿुधाईंदो त उन खां पोइ तव्हां हीउ जेको मथे डस्टबिन जो कुंड ते ऑप्शन आहे इन खे क्लिक करे ऐं उन खे रिमूव करे सघो था। हिकिड़ी तमामु प्यारी एप्लीकेशन आहे जेका मूंखे तमामु सुठी लॻी। मूं सोचियो तव्हां सां शेयर कयां। हाणे हीउ जेको डस्टबिन जो जेको मथे कुंड ते ऑप्शन आहे इन खे क्लिक करे जेके बि तव्हांजा डुप्लीकेट कॉन्टेक्ट हूंदा उहो डिलीट थी वेंदा। हाणे तव्हांखे मैसेज ॾिए पियो त जेके बि तव्हांजो डुप्लीकेट फाइल्स आहिनि या कॉन्टेक्ट्स आहिनि उहो रिमूव कयां। तव्हां येस कंदव त हीउ रिमूव थी वेंदो। पर आउं फ़िलहाल मुंहिंजो को बि कॉन्टेक्ट हींअर फ़िलहाल रिमूव करण जहिड़ो कोन्हे, इन करे आउं उन खे नो जो ऑप्शन ॾियां थो। ऐं ईअं करण सां तव्हां थोरी देरि में ॾिसंदव त तव्हांजे वन क्लिक में सभु जेके डुप्लीकेट कॉन्टेक्ट हूंदा उहे रिमूव थी वेंदा। हिकु बहितरीनु एप्लीकेशन आहे जेका मूंखे सुठी लॻी, तव्हां सां मूं शेयर करणु चाहिए पई। नंढी एप्लीकेशन आहे ऐं तव्हां हिन खे ज़रूरु इस्तेमालु कजो ऐं तव्हांखे वॾो फ़ाइदो थींदो। बजाए टाइम जी जेकॾहिं तव्हां सेविंग करणु चाहियो था, तव्हां खोड़ सारा डुप्लीकेट कॉन्टेक्ट आहिनि जंहिंखे रिमूव करण जे लाइ काफ़ी सारो टाइम लॻंदो। जेकॾहिं तव्हां उन जी बचति करणु चाहियो था त इन सॉफ्टवेयर खे हिकिड़ो दफ़ो ज़रूरु इस्तेमालु कयो। जनाब, हाणे इन सां गॾु अॼोके ट्यूटोरियल खे आउं ख़तमु कयां थो। पर मुंहिंजी रिक्वेस्ट हमेशह वांगुरु उहा ई हूंदी त तव्हां मुंहिंजे चैनल सम्झो ऐं सम्झायो खे प्लीज़ सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब करण जे लाइ रेड कलर जे बटन खे क्लिक कयो, बेल जो आइकॉन ईंदो उन खे बि क्लिक कयो। ईअं करण सां तव्हां वटि हर मुंहिंजी नई अचण वारी वीडियो जी नोटिफिकेशन पहुचंदी ऐं तव्हां उनखे ॾिसी फ़ाइदो वठी सघंदव। मुंहिंजे वीडियो जे कुंड ते बि हिकिड़ो सब्सक्राइब जो बटण आहे जेको तव्हां क्लिक करे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करे सघो था। ईअं तव्हांखे करणु खपे, छाकाणि जो आउं डेली बेसिस ते का न का नई शइ, सुठी शइ तव्हांजे लाइ आणींदो रहंदो आहियां जेका तव्हांजे लाइ तमामु सुठी हूंदी आहे। मुंहिंजे वीडियोज़ खे लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा। कमेंट्स में लिखो त मुंहिंजा वीडियोज़ तव्हांखे कीअं पिया लॻनि। को सुवाल आहे त उहो बि पुछी सघो था। इंशाअल्लाह उन जो मां जवाबु ॾींदुसि। इन सां गॾु आउं तव्हां खां इजाज़त वठां थो इन दुआ सां, जिते हुजो ख़ुशि हुजो। अल्लाह हाफ़िज़।